उहो डंग निकितल विछूं आहिनि, जिन जो डंग निकिरी वियो आहे, बाक़ी हाणे वात जी यखी सॼो ॾींहुं हणनि पिया। सो इहो बकवास कंदा रहंदा। मूंखे उमेदु आहे त सिंध जो माण्हू जेकॾहिं ही जिन ॾींहंनि में हिन जो उरूज हो तॾहिं कराची में गॾु थियण खां न मुड़िया त हाणे छा थींदो। मां उमेदु कयां थो त 12 अप्रैल ते लखनि जी तइदाद में सिंधी माण्हू ईंदा, लखनि जी तइदाद में। मूंखे कराची खां मुख़्तलिफ़ माण्हुनि फ़ोन करणु शुरू करे छॾिया आहिनि त साईं रुगो असां कोन ईंदासीं, असां पंहिंजे फैमिली ॿारनि खे वठी ईंदासीं। त इहो जेको हिकिड़ो नओं विलविलो, नओं जोश तव्हांखे नज़र ईंदो, छो जो हींअर रमज़ान आहे ऐं रोज़ा वोज़ा रखूं पिया ऐं थोरो पॉलिटिकल एक्टिविटी माठियूं आहिनि, पर ईद जे ॿिए 3 ॾींहंनि खां तव्हांखे जेको सरगर्मी नज़र ईंदी, कराची खां वठी कश्मीर ताईं माण्हुनि जो झूमर नज़र ईंदी, सिंधी टोपी पटके जा वर नज़र ईंदा, तव्हां अंदाज़ो करे सघंदव त कराची जो शहर एॾो इज्तमा थिए पियो जो शहर उन माण्हुनि खे मुश्किल झले सघे।